इतिजाज अवामी प्रेस क्लब जे दोस्तनि जंहिं ज़िम्मेदारीअ जो मुज़ाहिरो कयो आहे इन्हनि खे पहिरीं त जस हुजे ऐं ॿिया जेके बि माण्हू उन में शरीक थिया आहिनि उन्हनि खे सलाम हुजे। छो जो हे माण्हू सभु सिंध जी तारीख़ खे बचाइण जे सिलसिले में इहे जदोजहद करे रहिया आहिनि। गुलहसन कलमती कराची सिंध जी मारवीअ जो जेको संदसि तख़लीक़ आहे ॿियूं सभु तख़लीक़ियूं आहिनि उहे सिंध जे तारीख़ी लिहाज़ खां जेको सिंध जिन हालतनि मां गुज़रे पई जिन मुश्किलातनि मां गुज़रे पई उन में उनजो वॾो रोल आहे। ऐं सम्झां थो त हिन जी ज़िंदगी बचाइण असांजे लाइ तमामु ज़रूरी आहे। हीअ असासो आहे। हीअ ठीकु थियो त मज़ीद ॿिया बि अहिड़ा घणियूं शयूं तारीख़ जा लिकियल वर्क आहिनि उन्हनि खे बि ज़ाहिर कंदो। इन लाइ करे इशफ़ाक़ जेकी ॻाल्हि कई आहे त असांजे नुमाइंदनि खे बिल्कुलु हुअणु खपे ऐं उन्हनि खे जेको सो पंहिंजो रोल अदा करणु खपे ऐं हिन खे जेको सो हिन वक़्तु सरकारी लिहाज़ खां जेको इलाजु हले पियो अचे थो ओके इहो सही आहे पर हिन खे ॿाहिरि मोकिलींदाऊं तॾहिं हिन जो सही इलाजु थींदो। मुंहिंजे ख़्याल इन लाइ करे असां सभिनी खे पूरी सिंध खे कोशिशि करणु खपे त हिन में पंहिंजो किरदारु अदा कनि। महिरबानी।